मां तुझी जिंदगी ठाहिण जे चक्कर में आया, पर तू ओठे वारस जे पोयां कुछ लोडींदो जिंदगी गुजारींदे। मां तुझी मदद जरूर कंदुसि, पर पैसा मूंखे पहिरियां हथ में घुर्जनि। नंढी रक़म हुजे मां तोखे हिते ई घुराए ॾियां, पर वॾी रक़म आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजो चेक बि घर मौजूदु आहे। हेॾी रक़म जे लाइ तूं पंहिंजे भाउ खे बि धोखो ॾेई थो सघीं, त पोइ मूंखे बख़्श किथे कंदे? खणी जो तुंहिंजे लाइ इहा वॾी रक़म आहे, पर जेकॾहिं तूं मूंखे बचाईंदी न त मां तोसां धोखो कोन कंदुसि। जेकॾहिं हितां मूं तोखे आज़ादु छॾे ॾिनो त ओठो ई वारिस तूं ज़िंदा छॾींदा? जॾहिं तूं उन्हनि खे हथ ई कोन ईंदे त पोइ तोखे कीअं मारींदा? उन्हनि खां घणो वक़्तु मां लिकी कोन थो सघां, तुंहिंजी एतिरी पहुच न आहे। तूं मुंहिंजी पनाह में रहंदे जॾहिं तूं पाण खे ई बचाए न ई सघियो, इहे उन्हनि मुंहिंजे मथां धोखे सां वार कयो, ऐं मूंखे पूरो अंदाज़ो ई कोन हुयो त ओठो ईअं वार कंदो, न त पूरो न करे छॾियांसि। जंहिं कम में ज़िंदगी खे ख़तरो हुजे न, मां उन कम में हथु न विझंदो। उन कम में तूं त हथु विझी चुको आहीं सिद्दीक़। जेकॾहिं मां हितां ज़िंदा बची वियुसि त पोइ तूं मूंखां कॾहिं कोन बचंदी, पर जेकॾहिं तव्हां मूंखे मारे विधो त पोइ अधो वॾो तव्हां सभिनी खे ज़िंदा कोन छॾींदो। तव्हांखे मरणो त हर हाल में पवंदो। तंहिं करे चवां थो सिद्दीक़, तुंहिंजे बचण जा चांस मूं तरफ़ घणा आहिनि, सोचे वठ। असां वटि वक़्तु तमामु थोरो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।